मोरो मां के ख़बर ॾींदा हालूं सिंधी अल्ताफ़ सूमरो जी रिपोर्ट मुताबिक़ पंजाब के शहर रहीम यार खान के रहवासी अली शाह बिनते ज़ुल्फ़कार अली आराइन मोरो के रहवासी अली गुल वलद हाकिम ज़रदारी से दादूअ की अदालत में प्यार जो परनो करण बैदि मोरो सिटी प्रेस क्लब ते पहुची बयान रिकॉर्ड कराईंदे चयो त असां पंहिंजे राज़ ख़ुशी से प्यार जो परनो कयो आहे। मां ॿिनि कपड़न में पंहिंजे चाहींदड़ से निकाह कयो आहे। मुझी मां मुझे मुड़स ऐं उनजे खानदान मथां कूड़ा केस ऐं कंप्लेन दाख़िल कराए रही है। उन जूं सभु दावाऊं कूड़ियूं समझी वञनि। जॾहिं त मूं पंहिंजी पसंद सां अली गुल ज़रदारी से निकाह कयो आहे। मुंहिंजो ही बयान रिकॉर्ड ते रखियो वञे त जीअं वक्त सिर कम अची सके। वालिद का नाम ज़ुल्फ़कार अली है और मैं पंजाब रहीम यार खान से हूँ बेसिकली, और मैं यहाँ सेम सिटी मोरो में आई हूँ और मैंने निकाह किया है अपने शौहर अली गुल से और उनके साथ रहना चाहती हूँ। और दादू कोर्ट में मैंने निकाह किया है और प्रोटेक्शन भी ली है ताकि मेरे जो है पीछे घर वाले हमें तंग नहीं करे, परेशान नहीं करे, क्योंकि मेरी वालदा साहिबा जो है हमें धमकी दे रही हैं। इस वजह से हमने प्रोटेक्शन ली है। हमारे पास सारे सबूत हैं और मैं राज़ी खुशी से जो है इनके पास रहना चाहती हूँ। अपनी मर्ज़ी से मैंने निकाह किया, कोई ज़बरदस्ती नहीं है। मुझे नाला अली गुल ज़रदारी मुझे वाले जो हाकिम ज़रदारी मां मोरे जो रहवासी आहियां। असां ॿिन्हिनि प्यार जो पढ़णो कयो दादू कोर्ट में निकाहनामो आई ऐं पिटीशन लिखियल आहे ऐं ॿई असां पसंदि शादी कई आहे। असांखे को माना राज़ी ख़ुशियूं ॿई धुरियूं ऐं उन पंजाब मां इहा मोरे शहर में बांदी रोड में रहीम यार खान जी छोकिरी रहवासी आहे। हिते हाणे मोरे में रही असांजो प्यार थी आहे, प्यार जो पसंदि करणो कयो आहे। उन खां पोइ असांखे तहफ़ुज़ ॾियो वञे। कंहिंजी माउ मां असांखे ख़तरो आहे ऐं जे ॿाहिरनि मां उहे तंग था कनि, तशदुद ॾिजनि ऐं कूड़ा इल्ज़ाम था हणनि, कोर्टनि में कूड़ी एफ आई आर दाख़िल कनि। उहो कूड़ी जो बि एफ आई आर जो कैंसिल कयो वञे।